सेनेटर कृष्णा कुमारी चयो आहे त हैदराबाद में PIA जी पुरानी बुकिंग ऑफिस इदारे खे वापस मिलण घुर्जे त जीअं अवाम लाइ वधीक आसानी पैदा थी सघे। PIA बुकिंग ऑफिस हैदराबाद जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे हिन वधीक चयो त इमरान सरकार तरफ़ां PIA बुकिंग ऑफिस हैदराबाद खे बंदि करण सां बदीन थरपाकर समेत सिंध जे 13 ज़िलनि जी अवाम खे हज, उमरे, ज़ियारत ऐं सैर सफ़र लाइ PIA ज़रिए सफ़र करण लाइ टिकेटुनि जी बुकिंग लाइ कराची वञणो पवंदो हो या वरी ट्रैवल एजेंट ज़रिए महांगियूं टिकेटूं ख़रीद कंदा हुआ, जंहिंसां संदन वक़्तु ऐं पैसो ज़ियान थी रहियो हो। हिन वधीक चयो त मूं उन मसइले ते कोशिशूं वठी सेनेट जे वास्तेदार कमेटियुनि में आवाज़ उथारियो, जंहिंखां पोइ ऑफिस बहाल थी आहे। हिन चयो त PIA जे पंहिंजी हैदराबाद ऑफिस हुअण जे बावजूदु मसवाड़ जी जॻह में ऑफिस क़ाइमु करण वारी पॉलिसी सम्झ खां ॿाहिरि आहे। तंहिं करे PIA जी ऑफिस जेका इमरान दौर में मसवाड़ ते ॾिनल आहे, इदारे खे वापसि मिलणु घुर्जे ऐं उन में स्टाफ पिणु वधायो वञे। उन मौक़े ते बुकिंग ऑफिस जे मैनेजर रशीद बलोच ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त PIA जे हैदराबाद बुकिंग ऑफिस ॿीहर खुलण सां पंहिंजे टारगेट खां 80% वधीक बिज़नेस कयो आहे, जेको ईंदड़ ॾींहं में अञा वधण जो इम्कान आहे। असां पंहिंजे एयरलाइन में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि खे टिकेट जी बुकिंग लाइ हर मुमकिन सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहियूं। उन मौक़े ते सीनियर RT रहीम शाह, RTO आसमा बलोच ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।